कुदरती इश्क न मौला कुदरती इश्क एड़ो इश्क न जियन मरण मौला अली जेला जियन मरण अम्मा सान जेला जियन मरण अम्मा सान जे दर ते जियन मरण इमाम हसन इमाम हुसैन जे दर ते अली इमाम मनस्तो मनम गुलाम अली हजारों जान फिदाए बना में अली 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 आशिक तो फरमाए अली इमाम अली के इमाम न पढ़ाई दे तो अली मौला अली सा जे ठप्पे खां बगैर को वली न थी सकंदो तो मौला अली के इमाम न बणाई दे ना तू हली न सकंदे तू जमात न हुंदी तू हिकड़ो तुंजो टोलो थींदो पर जे मौला अली के इमाम बनायो तो कोई दस्तगीर बणजी वयो तो कोई कलंदर बणजी वयो तो कोई दाता लाहौरी बणजी वयो तो कोई अब्दुल्ला शाह गाजी बणजी वयो जे मौला अली के इमाम बनायो तो कोई गौस ज़मान इमाम आले सुन्नत मुर्शिद करीम कंबर वाला बणजी सुधरन 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 बेंजे इशारन ते नचन असा के साहब आज मोहब्बत न सिकार अलबज मोहब्बत न सिकार मुर्शिद करीम सिकार साहब आज मुर्शिद करीम साहब आज मोहब्बत को बगैर कोई हली न सके अलबज मोहब्बत का बगैर कोई हली न सकदो मुर्शिद करीम सब सिकार छरिया मुल्ला तू पंहिंजे घर के संभाल मुल्ला तू पंहिंजी माई के संभाल बारन के संभाल तालबन के संभाल घर के संभाल अरे असा के संभालने वाला पंहिंजा इमाम मुर्शिद करीम कंबर वाला वेठा सुभान सुभान हिन वक्त वञो था नाथ ख़ान वञन था सलमान हुसैन नाथ ख़ान मौल साहब ता वञो था तो वो रंग मुर्शिद करीम जो आहे ना करम आहे वो ही आहे पर मां का तो अञा डबल रंग ट्रिपल रंग था बेशक डबल करम तेरे करम आहे तो मुर्शिद करीम असा गड थे बेशक तेरे गडन त अंधा मुला तू पाण के संभाल असा के संभालण वालो कल भी हो अज भी आहे तो सोमाल भी हो तो क़यामत आहे वारो हूंदो क़यामत आहे हूंदो संभालण वारो वेठो हक तू ॻाल्हायां तो दरगाह जे लाइ ॻाल्हाईंदो उनखे जवाब ॾींदासीं केतिरो पीर हुजे सचो सचो पीर हूंदो आहे सचो वली हूंदो आहे सचे वलीअ खे पीर खे सुञाणींदो आहे त हुन उहो अंधो आहे दिलि जो त काॾो सुञाणे सघंदो दिलि वारी दीद हुजे न सचो सचे खे सुञाणे सघंदो त सचो हूंदो न त मुंहिंजे इमाम मुर्शिद करीम खे अगरि सुञातो न हज़रत क़िबला अब्दुल सत्तार सईदी असांजो उस्ताद साहब उस्ताद साहब जी मूंखे खूबी वणंदी आहे सची मोहब्बत असांजे कामिल अकबर मुर्शिद करीम सां कंदा सच्ची मोहब्बत अहिड़ी मोहब्बत मां कंहिं में न ॾिठी आलमन में सच्ची मोहब्बत जॾहिं मुर्शिद करीम वटि अचनि उन हुसैन जे रंग में रंगिजी वञनि इहा आहे त आलिम रब्बानी जी निशानी बाक़ी लुंडू आलिम घणा मिलंदा मां इन करे चवंदो आहियां न घणा मूंखे चवंदा आहिनि त इहे न चओ ॿियो नंबर मुला न चओ छो न चओ ॿियो नंबर मुफ़्ती न चओ छो न चओ त जेको ॿियो नंबर हूंदो सम्झो तव्हां त सभु पहिरियों नंबर आहियो न तव्हां सभु पहिरियों नंबर आहियो तव्हांखे नथो चवां मां उन्हनि खे चवां थो जेके ॿ टे मुंहिंजे थर्ड क्लास अञा हा उनजो क्लास न आहे शैतान क्लास अदा बस गाल कबे मोहब्बत जी फकीर निस्बत वारो मोहब्बत वारो हेते ताए जमा जा बैठा हा पहचान गाल ये त निस्बत जेतरी मुर्शिद साहब जैसा मजबूत हूंदी न त ओतरो मुर्शिद जो करम तो सा हूंदो करम तो हूंदो बल्कि मां तोखे लिखी दियां त ओतरो करम तो हूंदो पर मुर्शिद करीम तो सा गड हूंदो इने जरूरत में न पवंदी सॾ करण जी पोयो पोयो तू हूंदे इन निगाह जो फेराई अॻियो अॻियो मुर्शिद करीम पर गाल निस्बत जी गाल मोहब्बत जी निस्बत कायम मोहब्बत कायम तो बेड़ो पार अदा दिल मुर्शिद के दीदे न मुला दिल न था दे मुला शैतान दिल में शैतान था मुला जी दिल में शैतान डेडर ये टपा तो हां
पर जेको दे दे शैतान के दिल में वेहारी नो ना वो बितका होना वो बितकन वारे के फैज न मिलदो आ सुकून वारे के फैज मिलदो वो दिल मुर्शिद के दई छडींदो आ कुर्बान करे छडींदो हर शे कुर्बान करे छडींदो आ अकीदो भी मुर्शिद वारो होंदो आ अकीदो भी मुर्शिद मजबूत होंदो ओ मुर्शिद सा गडो दा मुर्शिद कामिल उन सा गडो 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 पांच अगर निस्बत मजबूत मुर्शिद करीम के कने अकेलो पाण तना समझो जेको चाहे था वो मिले थो त मुल्लन के मिलंदे भी इन के सुकून ना है जे के मुर्शिद कामिल सच्ची मोहब्बत ना है हां सलाम थे हेदर हेदर इंशाअल्लाह वधंदे एतरी त वधंदी नात ख़वानन के अर्जा ए उलमा किराम जेके आलिम रब्बानी आलिम हुसैनी चमा आलिम हुसैनी चवा एकरा ना आलिम रब्बानी रब्बान हुसैनियत में रब्बानी त रब्बानियत में दलील ना है तो सद रहा है रब्बानी तो हुसैनी न हुसैनी सचो थींदे त रब्बानियत में अजीब है जे चवंदो आ न त सुन्नियत में हुसैनियत ना है हुसैनियत में सच्ची में सुन्नियत हां बेशक वरे वरे यो भी हुलायो अंधन हज़रत कीला बाबा फरीद बिन नाराज चान ही अरे बाबा मुझे मुसा राजी है सुभान 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 तो मुझे बाबो भी हां सब कुछ आ वो मालिक हां नाराज करे न थींदा मुझे बाबो मिठो आ हां मुझे बाबो करीम हां शफकत वारो मोहब्बत वारो मिठो आ मुझे बाबे जड़ो खुदा जो कसम कंजो बाबो ना है मुल्ला बेशक बेशक या खुशकिस्मती आ जो असा समाज इमाम मुर्शिद करीम कंबरवान असा के एड़ो तोहफो दिनो वो मुर्शिद करीम जे पाण वेठा वो शफकत वो भाकर सच तो फरमाए यो याद रख उन जी सादगी मां उन जी प्यार शफकत मां मुल्ला मौलूद को गलत फायदो न उठण दींदो जेसाई में जीरो हयाती दी अल्लाह हयाती दी अल्लाह हयाती दी रब्बानी जी गालियों कौन था इमाम रब्बानी जो भी कौल था इमाम रब्बानी फरमायो आ मकतूबात शरीफ में तो वो बदतरीन बुछड़ो मुरीद आ जो मुर्शिद जे मुखालिफ के हथ तो मुझे बुधा मुझे सबक इमाम रब्बानी वारो ना है जी मुझे साईं त अंधा मुल्ला मुझे सबक इमाम रब्बानी वारो ना है गौसे आजम वारो ना है दाता लाहौरी वारो ना है अरे अंधा पेरो गैरत का सिद्धा मजनू मजाज इश्क मजनू के लैला जे इश्क में मस्तो न के चरा चवन बा ओ नाज फखर इश्क कंदो हो इश्क दे मोहब्बत फखर कंदो हो मजाजी इश्क हो हे दुनिया में भी कमी दो पर है रूहानी इश्क मोहब्बत आ जो इश्क मोहब्बत आज भी कम आया तो सुभान भी कम दो तो कब्र में भी कम दो तो महशर के मैदान में कम मुखे शाब समझो अलबे जो चरियो समझो दीवानो समझो मुर्शिद जो चरियो समझो दीवानो समझो पर जे दर्जी दामन के पकड़वा न मौत मरण दम आखिरी दम त न शरीना एड़ो अजो उलमा हुसैनी है बीठान छडे इनन के ठगन के मा फायदो थव मौलवी साहब शफकत हुसैन कारी साहब जो निगरा निस्बत वारो मोहब्बत वारो कारी साहब को नडा पैर हुंदा नडा हुंदा से मोहब्बत जी करंदा क्यों का नडा हुंदा से डोकरी जलसो थींदो खास कारी साहब जो इतरो मुर्शिद जे बच्चन सा प्यार पोटन सा प्यार चला मुर्शिद ने करीम ने के अर्ज कंदो त पांच नडन के नसरुल्लाह शाह हबीब के जरूर वठी जमे खुर्शीद नाद ख़वान भी आयो तमा यो चवण जा निस्बत वारे जो बचड़ो एडी निस्बत रख पंजे अबे वारे निस्बत रख मुल्ले वारी निस्बत न रख सैयद हैदर कर वरी चवंदे राफ़ी को हैदर कर छुता था अंधा कोई अली अली करे त राफ़ी छो राफ़ी हो उन के समझायो मुल्लन के फकीरन के छेड़न न फकीरन के छेड़ न घणो सबर क्यों से घणो सबर क्यों से हाने हुसैन फकीर न छड़ींदो याद रखो न छड़ींदो पो गवर्नमेंट जिम्मेवार है गाल जी जेके फेसबुक ते बकवास कन था इन बकवास करान बंद कर पर मुझे भी फकीरन के खिदमत में यो अर्जा निस्बत वारा मोहब्बत वारा जेके भी इन के खिलाफ पोस्ट लिखी तो इश्क मोहब्बत में डिलीट कर
डेढ़ के छड़ियो कुत्ता न भौंकंदा न बटे भौंकी बस कंदा हां सब डेढ़ कयो त मां त उहे त जुमे ते चयो मने भाई केतिरो बि वार कन मुल्ला परवाह न कना सैयद जो कम सबर कर इमाम हसन जो कम सबर कर इमाम हुसैन जो कम सबर कर मुर्शिद करीम कंबर वाले जो कम सबर कर उन जे बचण जो कम सबर पोस्ट डिलीट कयो छड़ियो न बाकी कॾहिं ये थियो न मसलो त इंशाअल्लाह जवाब ॾींदासीं सुठो पर हां वाह अदा यो तसव्वुफ या तरीक़त न हूंदी न यो दीन भी पैदा न थींदो हिकिड़ो मुल्लो लिखे पोस्ट लिखे त अकीदत को छोड़ो छा लिखे न अकीदत को छोड़ो अकीदा मजबूत करो अरे अंधो बिल्लो खिंजीरो तुम क्या लिख रहे हो अकीदत को छोड़ो अरे अकीदा कौन मजबूत करता है अकीदा मजबूत करता है तो मुर्शिद कामिल अकमल मजबूत करता है अकीदा ऐसे नहीं बनता है अकीदे को बनाता है तो मुर्शिद कामिल अकमल बनाता है अकीदा किताबों से नहीं बनता है अकीदा मुर्शिद कामिल अकमल से नजर बनता नजर अकीदत न हूंदी त कॾहिं अकीदो पैदा थींदो शैतान पैदा करण वारो आहे अकीदो कुत्ता केर अकीदो पैदा कंदा शैतान अकीदो पैदा कंदा अरे अकीदत हूंदी न अकीदो मजबूत थींदो न मोहब्बत हूंदी त फैज़ो मिलंदो न जाहिल अजर जदी भी ख़बर न आहे त माना हुन जो मक़सद हो समझो था त हुन जो मक़सद मुर्शिद खे छॾियो फलानी पार्टी के पकड़ियो ये न थींदो मुर्शिद खे न छॾींदा छो छॾियो मुतहर जा हक़ बयान था कयो न कुछ इता मिलियो उहा जमात कहिड़े कम जी आहे उहा जॾहिं जमात हुई बि न त तॾहिं बि मुंहिंजे मुर्शिद इमाम कंबर वारी जमात बेशक इंशाअल्लाह फकीरो परेशान न थियो मां को ऐलान तो कयां जी मुंहिंजा साईं पको वाइदो आहे तव्हां सां रमज़ान मुबारक अचण वारो आहे इंशाअल्लाह तंज़ीम शादी जल्द अज जल्द कंदासीं बेशक हज़रत क़िबला मुर्शिद करीम त गॾु हज़रत क़िबला बाबा साईं बि गॾु हूंदा बेशक आहिनि ऐं तव्हांजो साथ असां खादम नौजवान जेके आहे न नौजवान हुननि खे छॾियो त इंशाअल्लाह ये देखो नौजवान आप साहब गुलशन भी इंशाअल्लाह सब मोटाइंदा से जी बात जी ना मकसद तो थोड़ो ये भाई हां तो इंशाअल्लाह मोटाइंदा से उतरना से बाकी अल्हम्दुलिल्लाह सैयद मुद्दा भलो कम कर रहे हो बेशक अल्लाह हयात में ऐ पंजे अब्बे वारो हक अदा कर रहे हो त हिन जा वालिद गिरामी सच्चा निस्बत वारा मोहब्बत वारा खुदा जो कसम अब्बास ने मुर्शिद करीम शाह फरमाया मुंहिंजी बाह बेशक मां निस्बत वारा ज़ाहिर के हालात जे अब्बे जी निस्बत मजबूत हूंदी आहे न बच्चा भी अहिड़ा पैदा जी अब्बा तने न तुम शफ़क़त से तुंहिंजो पीउ निस्बत वारो तू इन मुल्हन खे छॾ सुभान इंशाअल्लाह तंज़ीम सादी भी कभी इंशाअल्लाह तंज़ीम के मुनज़्ज़म कंदास जल्दी कंदास मन साहब पक्को वाइदो जी मुंहिंजा साईं साथ ॾिजो खादम साथ ॾींदा खादम अब्दुल हुसैन बुशवा इहो भी साथ ॾींदो खादम सब साथ ॾिजो खादम जेके ॿियनि तंज़ीमुनि में कम कंदा इंशाअल्लाह इहा असां वटि कम कंदा बेशक सब सच्चा आहिनि इंशाअल्लाह एतिरी मुर्शिद करीम जी नज़र आहे अहिड़ा असांजी जमात में माण्हू मौजूद आहिनि पर उनखे मौक़ो ॾिनोसीं न त हाली त जेको आहे सो त उते असांजे प्लेटफॉर्म ते न आहिनि ज़ीरो आहिनि पर मुर्शिद करीम जी नज़र थी हीरो इंशाअल्लाह वाइदो पको न वाइदो हथ मथे खणी जा पहिरियों इंशाअल्लाह लाड़काने कंबर जी शदाद गुलाम शुरूआत कंदा बिस्मिल्लाह असांजी गैर सियासी जमात बेशक है न गैर सियासी जमात तंजीम साहब इंशाअल्लाह जरूर जल्द कंदासीं त इंशाअल्लाह पोइ ॾिसंदे सुभान त जेके ॿियनि जमात में आहिनि उहे पंहिंजी जमात पंहिंजे घर में मोटन बेशक पंहिंजे घर में मोटन न पंहिंजो आहे न सलमान सम्झे थो न इस्माइल जी सुठी शायरी कई हाय हां उठा रही साईं तेरी ॿुधाए
एड़ी बुझे दिल ठारे छे अली असां सुनन अली असां सुनन जो अली असां आलिमन जो अली असां हाफिज़न जो अली मवालिन जो ना है बेशक 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 अली मुर्शिद करीम कंबर वारे जे गुलामन आलिमन गुलामन फकीर बेशक 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 अली साईं सीरत है या बे के मुले जी अली साईं सीरत है बेशक 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 तबल साहब सलाम थे जी अबा जी अबा इन सफा वल मरवत मिन शाइरिल्लाह सफा मरवा अल्लाह जे निशान में है ये छो था सफा मरवा बीबी हाजरा जा कदम लगा छो था बीबी हाजरा जा कदम लगा उन कदम जी बरकत से उन जगह उनके अल्लाह ताला शायर अल्लाह जे निशान में बनायो तो बीबी हाजरा जा कदम लगा अल्लाह जे निशान लगा निशानी सफा मरवा बना पर जाथे अल्लाह जे कामिल अकमल वली जो क़याम होजे हुआ जगह शान वाली होंदी है ना बेशक जे जगह ते महबूब सुभान जो क़याम होदो जे जगह ते लाल शाहबाद कलंदर जो क़याम होदो जे जगह ते मुर्शिद इमाम कंबर वाला जो क़याम हुआ भाई जगह शान वाली आहे बेशक वो जगह ते शान वाली आहे पर जे दिल ते अल्लाह जे कामिल अकमल वली मुर्शिद करीम कंबर वाले जे आंगुर लगल वो फकीर भी शान वालो मान बेशक 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 तो अल्हम्दुलिल्लाह या गाल में को बर्दाश्त न थी त नौजवान जे मवद पैदा थिया न बर्दाश्त न कंदा अंधा थींदा मंडा थींदा टुंडा थींदा हेदे हेदे भितन दा मथा गुजरत थींदा मां बटे मुलून डिठ में पर चवंदा मन ज़ाहिर न कंदा डिठ में जेके बोजरा बकवास कंदा उ आया परे परे बैठा समझ पर नथो सुञाणे मां तो पी के भी सुञाणे पर चवंदो मां इन सैयद को सबर कर ढके आया वो बुधी हला जे मकसद से आया समझो था ना जे हिते हर गंज मिले हां दर वो मुर्शिद करीम जो दर हिता सब कुछ मिलंदे जे इरादे से इंदे वो इरादो इंशाअल्लाह वो झोली भर को मोटंदे हां मिलियो जेको दुनिया जे लायो तो उनको दुनिया मिले हां जेड़ी शे तलब हुंदी है ना उन ओड़ी शे मिलंदी है उनके वो ही मिलियो पैसो मिलियो त वो शे काथे वो पैसो ही मिलंदो उनको सुकून न हुंदो ॾिठो से वो हिन वक्त भी आया ने समझो था वो शे मिलंदी पर अदा त असुल जे किया न दिल के मुर्शिद सा ये मिला हां पो तरह करन थींदो ते असा जो मामो है गुलाम मुस्तफा शाह हे भी निस्बत वारो खुदा जो कसम गैरत वारो मुखे इनन जी या गाल वणंदी आ को मुर्शिद कदो मरो तू जी तबीयत तू भाणे जे देवा सफा हकीकत त पेरो जे नो जो कसम मुर्शिद करीम जो रंग लगी है हाने रुको मुर्शिद सब कुछ मुर्शिद जो करीम सब कुछ मुर्शिद जो मा तो जो को दुनिया में पैदा थींदो ही न सच बेशक या निस्बत मुर्शिद से कम दी न चोंदा मुर्शिद जे सदके मिलो मुर्शिद जे सदको ता है ना मुर्शिद जे सदको आयो सा कुरान जी गप में गचल हुआ से न मुर्शिद करीम नजर करम फेराई करम वाली नजर फेराई दस्तार भी अची हुई सुहानी भी अची हुई अशी दस्तार अच्छो लिबास भी अची वयो सुभान अल्लाह करम ना है तो कजो करम जरूरत ना है आज का मालूम मुल्क जो जिक्र कयो ही ना पांचो काम कियो हैदर कयो छो त यो साबित करे ना अली कजो असा जो अमर अली कजो असा जो अबूबकर कजो असा जो उमर कजो उस्मान कजो असा जो साहबा सब कजान असा जो अहल बैत कजान असा जो पर मां यो जरूर चवंदम और में अहल बैत जे दर्जे पहरेदारी ॾियण मुझे फर्ज असा सभिनी ते चौकीदारी ॾियण फर्ज मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां तव्हां नचो मुझे फर्ज मुला विढ़न कुछ न कंदा बा मुला विढ़न तव्हां जी नज़र आ सुभाणे तो फलाणे के ये वठो जा फलाणे नज़र है तव्हां जी हां बाबा मुर्शिद जे नामूस ते इज्जत ते कुछ न थींदो ठा न थींदो को याद रखो अगर मुर्शिद जी गुस्ताख तो खत्म मिलाइंदो न उनके चए उन तो छो पुछो से न वञ हां चओ से न वञ समझाओ से न वञ
हाँ जो सोच जो मुर्शिद ना सचो ना है पेरे डाको आ मुर्शिद ना सचो ना है तो वो दिलबर नबी सा कान सचो सजो फैज दिलबर नबी जो मुर्शिद करीम के कंजो फैदा दिलबर नबी जो आहे ना साहब के फैज कंजो दिलबर नबी जो अलबत के फैज कंजो